अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी ऐबान और फराशा। सबका पहले एक नजर हेडलाइन थी। अमेरिका ईरान में गालियों अज इस्लामाबाद में थींदियूं, समूरा इंतजाम मुकम्मल। अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस की क़यादत में इस्लामाबाद पहुंची वियो। वफ़द में ख़ास नुमाइंदो स्टेविड कॉफ और सदर ट्रंप जो नाती जेरेड किशनर भी शामिल। नायब वज़ीर आज़म इसहाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ने बिन तरफ़ा एयरपोर्ट ते वफ़द जी आजियां। ईरानी वफ़द भी स्पीकर बाकिर कालिबाफ और परदेही वज़ीर अब्बास इराक़ची की अगवानी में इस्लामाबाद मौजूद। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ सुठी टीम उमाणी आहे। असां लाइ डील बहितर हूंदी त ईरान वटि एटमी हथियार न हुजनि। अमरीका खे कंहिं बि बैक प्लान की ज़रूरत न आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरम्स वारो सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हूअं बि हरम्स वारो सामूंडी लंघ असां इस्तेमाल नथा कयूं, ॿिया मुल्क इस्तेमाल कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बाहि विसाइण ऐं ॻाल्हियूं कराइण में तारीख़ी किरदार अदा कयो। ख़िते में हाणे जंग न पर अमन जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। दुरियूं ॻाल्हि ॿोल ज़रिए मामला हल करण ते राज़ी आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त आरज़ी जंगबंदी थी चुकी आहे। हाणे उन खां ॾुखियो मरहलो डिघे मुदे जी जंगबंदी आहे। हीउ मरहलो ऐं मेक ऐं ब्रेक जे बराबरि आहे। रानीपुर वेझो जोनेजा दुरनि में खूनी विरहांद। हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, 4 ॼणा क़तल। दराज़ा शरीफ जे ॻोठ वरियो वाहन जी दुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में साईंदाद जोड़ेजो, लाल खान जोड़ेजो, प्यार अली सरकी ऐं नौमान सरकी मारिजी विया। औरत समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आईजी सिंध जावेद आलम ओढो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। मीरपुर ख़ासी शागिर्दियानी फ़हमीदा लगारी के खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। शागिर्दियानी जा वारिस, शागिर्द, शागिर्दियानी सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल। मीरपुर ख़ास में वारसनि, शहरनि ऐं